जो हिकिड़ो शइ रात पुट पीउ खे चवे चरियो थो, बेअदब बुछड़ो वते खरियो थो, बाक़ी ज़ाल सां तंहिंजी ॿधी आहे, कजे छा भाऊ हीअ बि 15वीं सदी आहे। चवे न जेको अॼु सच सोभिरंदी आहे। पीउ जी पुठी उघाड़ी त पुट मोबाइल धारी आहे, सॼो ॾींहुं कन ते वरी बरनि में बहारी आहे। माउ खां वधे तंहिंखे ज़ाल प्यारी आहे। ज़ाल ॾांहुं ज़रो ज़ाया न करे वरी माउ ॾोंहुं कननि ते कंदी आहे, कजे छा भाऊ हीअ बि 15वीं सदी आहे। चवे न जेको अॼु सच त अॼु उहो बि रज़ी आहे। अॼु डिश मुल्क जो छॾियो कमु लाहे, माईअ खे आहे चोलो गोॾनि ते त पियल पतलून आहे। खयो मोबाइल वरी ॿाहिरि नंबर पई मिलाए, ख़बर न आहे त अॻियां अधो लाइ अधी आहे, कजे छा भाऊ हीअ बि 15वीं सदी आहे। चवे जेको सच त अॼु उहो बि रज़ी आहे। करे महिमान पंधड़ो आयसि दिस खां, घणो ई चई घरवारी खे पर उथी कान डिश तां। वीचारो पाण फिरे पियो चुल्हे खे, जॾहिं व्यसी ॻाल्हि वस खां, गऊं जे वध यार वञी गॾु हेॾू धी आहे, कजे छा भाऊ हीअ बि 15वीं सदी आहे। चवे न जेको सच अॼु उहो बि रज़ी आहे। हिकिड़ी माई माइटनि में त वरी ॿी परिणियो आहे, हूअ अचे पिनंदी टुकर पाड़े मां, हे वरी घोटु बणियो आहे। हयाव जो तंहिंजे अख में न कणो आहे। ॾेई गिला तंहिं ते अजाई चवंदो यार हीअ बि रधी आहे, कजे छा भाऊ हीअ बि 15वीं सदी आहे। अॼु बिना पैसे वणे कोन थो खणी भाउ हुजे, बाक़ी पैसनि वारो प्यारो लॻे थो खणी, अॻियों कारो कांव हुजे। मिटी बि उन सां कबी जंहिंसां औरत जो चाह हुजे। कुझु को बि कोन थो, छो जो लाइन सिधी आहे, कजे छा भाऊ हीअ 15वीं सदी आहे। चवे जेको सच त अॼु उहो बि रधी आहे। अॻे उथण सां मानी मिलंदी, मखण सां हाणे आहे चांहि जी प्याली, तॾहिं त इहा इंजण फैला जो तेल मिले थो चाली। हणो किक त खड़के भई खाली, पियल पुठाड़नि ते रुगो ख़ाली गदी आहे, कजे छा भाऊ हीअ बि 15वीं सदी आहे। चवे जेको सच त अॼु उहो बि रधी आहे। इलाही भई चइबो सच भली कंहिंखे न वणे, सच चवणु शहादत आहे। मूं ॾिठी आहे ॻाल्हि घणे, सिर मुंहिंजो हाज़ुरा भली को त लुणे, खुटल हयाती बि कंहिंजी न वधी आहे, कजे छा भाऊ हीअ बि 15वीं सदी आहे। चवे जेको न अॼु सच त अॼु उहो बि रधी आहे।